बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम मरकजी सदर साईं गुलाम रसूल साहब, साईं गाजी सदस्य काबीना, मुझो वॾो साईं रफ़ीक अमन जरवार साहब, साईं इंतज़ार चौधरी, मुझे सत जा साथी साईं गुलाम नबी साहब, शाहिद हुसैन, ज़िले जा उहदेदार उस्ताद साथियों, मुझे तरफा के सलाम। साईं मुझा PTLF तंज़ीम जैसे असां पंहिंजी माउ पे सम्झूं, जॾहिं पाण खे मरकज़ी इलेक्शन चेयरमैन जी मनसब मिली, पाण इहो वचन ऐं वाइदो कयोसीं त 8 सालनि 9 सालनि खां वठी जेका PTLF धड़ाबंदी जो शिकार हो उनखे हिकु करण लाइ मां त पंहिंजे तरफ़ां, पंहिंजी कमेटी जे तरफ़ां सभिनी दोस्तनि खे गॾु करे हलण लाइ इलाही कोशिशि कई, जंहिंमें साईं गुलाम रसूल साहब, साईं इंतज़ार, साईं रफ़ीक साहब, सिकंदर जतोई, हाजी साहब, जेको असां पंहिंजे इन कोशिशि में कामयाब वियासीं। अल्लाह जे महिरबानी सां सिंध जे सभिनी यूनिटनि, ज़िला, डिवीज़न ऐं मरकज़ ताईं पंहिंजो इलेक्शन ख़ैर ख़ूबी सां कराईसीं। उनखां पोइ ग़लतफ़हमी चइजे या कुछ मामला मसइला जेके बिरशा में थिया आहिनि, बहरहाल उहो जेको थी वियो, वक़्तु हुयो, गुज़री वियो। उन ग़लतफ़हमियुनि जेको तंज़ीम खे कुझु नुक़सानु रसायो, उनमें कुझु दोस्तनि जूं ग़लतियूं थी सघे थो, असां मां बि इंसान आहियूं, असां खां बि ग़लती थियो हुजे। बहरहाल मां वरी बि साईं गुलाम रसूल साहब खे मुबारकबाद ॾियां थो, जेको उन इलेक्शन खां पोइ इलेक्शन में खटे अची सिंध जो सदर थियो। मां मीडिया जी तवसो सां पंहिंजे हाजी साहब खे, सिकंदर जतोई खे ऐं सिंध जे सभिनी ज़िले तालुके सदरनि खे गुज़ारिश कयां थो, वही PTLF तंज़ीम आहे, इख़्तिलाफ़ राय रखणु हर कंहिंजो जमहूरी हक़ आहे, पर तंज़ीम खे मज़बूत करण लाइ तव्हां हिन इदारे में अचो। हिन वर्किंग कमेटी में जेकॾहिं तव्हांखे जेको बि ॻाल्हाइणो आहे तव्हां अची हिते पंहिंजे इदारे में ॻाल्हायो। ऐं बाक़ी रही ॻाल्हि दोस्त जेके चवनि था रिकाउंट, उहो उन्हनि जो तव्हांजो जमहूरी हक़ आहे। जेकॾहिं तव्हांजो रिकाउंट कोर्ट सबूरी करे थो या इंडस्ट्री